बानो काहू अंदर अचण जी इजाजत जो तलबगार है। काहू जंग जी का खबर आई? कुछ ॾींहं अॻु ख़बर आई हुई त सेवीअ वटि छिती जंग छिड़ियल आहे। अरगूननि चइनी तरफ़नि खां दरिया ख़ान जो घेरो कयो आहे ऐं दरिया ख़ान जो बचणु महाल आहे। काहू असांखे डप आहे किथे दरिया ख़ान खे मारण खां पोइ शाबे गरगुन सिंध ते हमलो न करे विझे ऐं सिंध खे गुलामी जा ज़ंजीर न पाराए छॾे। काउडोर जे हूंदे दुनिया जी का बि ताक़त सिंध खे गुलामीअ जा ज़ंजीर पाराए नथी सघे। हिकिड़े मामूली बकरार जो पुट दरिया ख़ान सिंध जे मथां हेॾो अज़ाब करकायो ताईं। अरगुन जी तलवारियूं दरिया ख़ान जो रत पीअंदियूं ऐं टाकरो गुजू हुन जो मांस पटींदियूं। शाह बेग जी तलवार उनखे न मारींदी। जो दुश्मन जी तलवार सां मरण माना आहे तो मौत आहे। जे दरिया ख़ान जो अहिड़ो माना आहे तो मौत थियो त पोइ असांजे इंतकाम जी आग न उजामंदी। असां शाह बेग खे चयो आहे त दरिया ख़ान खे जेरो क़ैद करे घोड़नि सां चौखंबो ॿधी घोड़ा डोड़ाए जीअं दरिया ख़ान जो संद खां धार थी वञे। उहो असांजी इज़त सां न खेॾियो हो, उहो पंहिंजी मौत सां खेॾियो हो। कारीअर नांगण त पंहिंजो वेर विसारे थी सघे पर का औरत पंहिंजो वेर नथी विसारे सघे। प्यार में जेकॾहिं औरत अमृत आहे त नफ़रत में हण खण। हालीजा असांखे ॾिसी असांजी राणी हैरान छो थी आहे। सरताज तव्हां ॾीए जी रोशनी विसामण खां अॻु वधीक तेज थी वेंदी आहे। सरताज तव्हां त हली फिरी बि नथा सघो, तव्हांखे आराम जी ज़रूरत आहे। असांजा सिपाही सरहद ते विढ़ी रहिया आहिनि ऐं असीं आराम करियूं। काहू जी अलीजा मैदान जंग मां का ख़बर आई? न अलीजा अञा त का ख़बर न आई आहे। नगारो असांखे फतेह जी बिशारत ॾेई रहियो आहे। आलिजा मुबारक हुजन, आलिजा मुबारक हुजन, आलिजा मुबारक हुजन। दरिया ख़ान फतेह जा नगारा वॼाईंदो फिटे शहर में पहुची वियो आहे। आलिजा फतेह थी न रुगो फतेह थी आलिजा पर दरिया ख़ान शाह बे गरगून जो भाउ सेवीअ जो हाकिम अबू मोहम्मद मिर्ज़ा जी सिसी वठे संदसि उहा सिसी नाज़े में टुंबे बुरो लकड़ खोड़ी आहे त जीअं शाह बेग जॾहिं बि सिंध ॾांहुं नेरीअ खे खणी ॾिसे त हुनजी नज़र पंहिंजे भाउ जी वढियल सिसीअ ते पवे ऐं खेसि सिंध जे सरहद ते निहाल जे अंजाम जी हुनखे ख़बर पइजी वञे। आलिजा आलिजा दरिया ख़ान मोहम्मद अची रहियो आहे। हू सरकश घोड़े ते सवार आहे। हुनजे चेहरे ते फाताना मुर्ग आहे। हुनजे हिकु तरफ़ सारंग खान समो ॿिए पासे राणा निर्मल आहिनि। आलिजा माण्हू रड़ियूं करे हुनखे आचा ॾींदा आहिनि ऐं होटल में माण्हू खे आचा जो जवाबु ॾींदो आहे। माण्हू हुनजे मथां गुलनि जी बरखाऊं था कनि। जिन गुलनि खे दरिया ख़ान जो घोड़ो लताड़ी या ओरांगे थो तिन लताड़ियल ओरांगल गुलनि खे औरतूं ढोली खणी वञी पंहिंजे चोटनि में थियूं सजाइनि। आलिजा हीअ दरिया ख़ान माल वटि घोड़ो छॾियो आहे।
हुनजे घोड़े हिलकार करे मरा थियन ऐं हू अवां जा पेर चोण जे लाइ अलीजा अची रहियो आहे। आलिजा मां समन सुल्तानन जी तलवार जी लज रखी अरगो उन्हनि तुर्खाननि जो लश्कर सामुंडी तूफ़ान जी हथे छुलियो। उन्हनि असां ते तूफ़ान जीअं हमलो कयो, पोइ सामुंडी तूफ़ान वीरूं वीरूं थी जबल सां टकराइजी पास थी वियो। आलिजा सिंधियुनि जॾहिं हमलो कयो त टुकर टुकर थी विया। हिकु हिकु सिंधी ज़मीन में जबल जियां खुपी वियो। जबलनि में ॾार अची विया, किलनि जूं हिसारूं किरी पयूं, पत्थर भुरी विया। आलिजा सिंध खे को बि फतेह नथो करे सघे। आलिजा हिन बहाने खे उन्हनि हथनि चुमण जी इजाज़त मिले जिन हथनि हिन बहाने खे समन सुल्ताननि जी तलवार संभली। आलिजा 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 अलीजा आलिजा ये शादी हो मेरा घर वक्त केॾो न वेरी आहे, कीअं न वार करे वरितई असां खां असांजो वड़ ऐं सिंध खां सखी सुल्तान खसे वरितई। हर उभरंदड़ सिज खे लहणो आहे, हर ॾींहं खां पोइ राति खे अचणो आहे। हयातीअ जो सिज मौत जे हंज में लही वेंदो आहे, वरी नवां ॾींहं थींदा आहिनि ऐं नवां शींहं ईंदा आहिनि। जाम निज़ामुद्दीन नंदे जी हयातीअ जो सिज वक्त खां अॻे ई लही वियो। असांजो पुटु फिरोज शाह अञा नंढो आहे, उनजा कुला सिंध जी सुल्तानीअ जो बार खणी न सघंदा। असांखे समन सुल्ताननि जो इहो तख़्त ऐं हिन महल जी दीवारियूं लुॾंदियूं थियूं नज़र अचनि। अञा काऊ डोर जी तलवार खे ज़ंग न लॻो आहे। मुंहिंजी हीअ तलवार पंहिंजे भाणे जे ॼाम फिरोज शाह जे तख़्त जी हिफ़ाज़त कंदी ऐं मुंहिंजूं ॿाहूं हिन महल जूं थूणियूं ऐं थंभा थींदियूं। असांखे पंहिंजे भाउ मां इहा ई उमेद हुई, पर अफ़सोस इहो आहे त असांजे भाणे जे ॼाम फिरोज शाह जंहिंजे लाइ असां पंहिंजे रत जो आख़िरी फुड़ो बि वाइण लाइ तयारु आहियूं, तंहिं असांजे इज़त ऐं ख़ानदान जे वेरीअ खे एॾो मान ॾिनो। छा असांजे भाउ जो इशारो दरिया खान ॾांहुं आहे? हा, असांजो इशारो उन वेरीअ ॾांहुं आहे जंहिंजो नालो वठण महिल असांजी ज़बान विह में वट खाईंदी आहे। इंतकाम जी आग में असांजो रत टहिकंदो आहे ऐं उन वेरीअ जो रत पीअण जे लाइ असांजी तलवार म्याण मां निकिरण लाइ फतकंदी आहे। उहो रुगो तुंहिंजो ई दुश्मन न आहे, हू असांजी क़ौम ऐं समय सुल्तान जे तख़्ती वक़्त जो बि दुश्मन आहे। इहो ॼाणंदे बि त दरिया खान कारियर नांग आहे, फिरोज शाह उनजी मुंडी मरोड़ बदिरां उनखे खीर थो पीआरे। फिरोज शाह जा हथ न एतिरा हरपती न आहिनि जो हू के कारियर जी मुंडी मरोड़े सघे। हुन कारियर जी मुंडी मां मरोड़ींदसि, पर अञा हुनजी क़िस्मत ज़ोर आहे। असांजी हर तदबीर तक़दीर जे हथां मार खाई थी वञे। असां फिरोज शाह खे दरिया खान खां बदज़िन कयो हो, पर जॾहिं जाम जुनेजे जे पुटु जाम सलाउद्दीन महमूद शाह सां गॾिजी जॾहिं सिंध ते हमलो कयो, तॾहिं दरिया खान पंहिंजी हिकमत ऐं हरफत सां जाम सलाउद्दीन खे ठठे मां भॼायो ऐं फिरोज शाह जो तख़्त बचाए वरितो। फिरोज शाह जो तख़्त न बचाए, पर हुन पंहिंजो तख़्त बचायो, पंहिंजो। हाणे त फिरोज शाह जो हुन ते एतिरो एतमाद थी वियो आहे, एतिरो एतमाद जो फिरोज शाह त नाले मातुर पे हुकूमत करे, पर सिंध जो असुल हाकिम दरिया खान आहे, दरिया खान। असांखे ख़बर पई आहे
त दरिया ख़ान जा ॿई पुट दरिया ख़ान जी जागीर गाजन में फौज तयार करे रहिया आहिनि। हा इहो सच आहे। सरदार राणो निर्मल सोढो, सारंग खान समूह ऐं मखदूम बिलावल बि हुन सां मिली विया आहिनि। रात विया पर असांजी माउ ऐं असांजे में अञा ओजागा आहिनि। औलाद जो वक़्तु जॾहिं सुम्हंदो आहे त ममता जागंदी आहे। तूं असांजो सिकी लधो पुटु आहीं फिरोज़। असांजूं अखियूं तोखे ॼाम नंढे जहिड़ो सिंध जो हाकिम ॾिसण थी चाहिनि। असां त बाबा साईं जे मिटीअ जो मट बि न आहियूं, पर असां उन्हनि जहिड़ा थियण जी पूरी पूरी कोशिश कंदासीं। हुकूमत हलाइण लाइ हाकिम खे शींहं जहिड़ी दिलेरी ऐं लोमड़ी जहिड़ी चालाकी घुर्जे। हिते बादशाहनि जे विख वख ते वासिंग नांग हूंदा आहिनि, अहिड़ो ई वासिंग असां तव्हांजे ताज में ॾिसी रहिया आहियूं। असां अमर हुजूर जो इशारो न सम्झो। असांजो इशारो दरिया ख़ान ॾांहुं आहे। दरिया ख़ान त असांजो बाह मिली आहे, हुनजी बाहुनि जी ताक़त हुकूमत करे रहिया आहियूं। छा फिरोज शाह जे बाहुनि मां उहा समय सुल्ताननि वारी ताक़त ख़तम थी वई जंहिंसां समन 150 साल ताईं सिंध ते हुकूमत कई? ॼाम मुनड़, ॼाम तमाची ऐं ॼाम नंदे जी तलवार जे दहशतनि सां किलनि जो हिसारूं किरी पवंदियूं हुयूं ऐं बादशाहनि जा तख़्त लुॾी वेंदा हुया। उन्हनि दिलावरनि जो औलाद अॼु पंहिंजे तख़्ती ताज जी हिफ़ाज़त नथा करे सघनि। असांजी अमल असांखे ग़लति सम्झी रही आहे। जाम फिरोज जी रगुनि में बि जाम मुनड़, जाम तमाची ऐं जाम नंदे जो ई रत आहे। असांजी पाऊं न पंहिंजे तख़्त जी हिफ़ाज़त करे सघनि थियूं, पर दरिया ख़ान त असांजो भाउ आहे। दरिया ख़ान नथो थी सघे। पत्थर खे ताज में मरण सां पत्थर हीरो नथो बणिजी वञे। तूं दरिया ख़ान खे पंहिंजो भाउ चई समय सुल्तान जी तौहीन करे रहियो आहीं। अम्मा हुज़ूर अवी छा चई रहियूं आहियो? बाबा साईं जिन पाण दरिया ख़ान खे पंहिंजो पुटु बणायो हो। ज़बान सां पुटु सॾण सां जेकॾहिं को दारियो पुटु बणिजी वञे हा त का मां सूर सही पंहिंजी कुख मां पुटु न ॼणे हा। जाम निज़ामुद्दीन सुल्तान नंदे पंहिंजे हंज में दरिया ख़ान खे न पर हिकु वासिंग नांग पालियो हो ऐं हींअर उहो नांग फण खणी तोखे ॾंघण थो चाहे। असांखे दरिया ख़ान जे बग़ावत जी साज़िश जी ख़बर पई आहे। दरिया ख़ान जा ॿई पुट तुंहिंजे ख़िलाफ़ पंहिंजी जागीर में फौज तयार करे रहिया आहिनि। दरिया ख़ान माण्हुनि जी दिलियूं हथ करण लाइ शाही खज़ाना जा दर खोले छॾिया आहिनि। तूं तख़्त ते तो राज करी ऐं दरिया ख़ान माण्हुनि जे दिलनि ते। दरिया ख़ान असांजे ख़िलाफ़ बग़ावत नथो करे सघे, इहा अणथियणी आहे। हुकूमती मामलनि में थियणी अनथियणी न हूंदी आहे। फिरोज़ तुंहिंजी ना तजर्बेकार अखियूं दरिया ख़ान जे मुंहं ते मोहब्बत जी मुर्क ॾिसी सघनि थियूं ऐं असांजूं अखियूं हुन मुर्क पोयां तख़्त ऐं ताज हासिल करण जे हवस जा हणखण ॾिसी सघनि थियूं। अम्मा हुज़ूर दरिया ख़ान ईअं नथो करे सघे। वारू वेरी थी नथो सघे, रहबर रहज़न थी नथो सघे। फिरोज़ अॼु तोखे हिकिड़ो फ़ैसिलो करणो पवंदो। असां पंहिंजी अखियुनि सां पंहिंजे पुट खे ऐं समय सुल्तान जे तख़्त ऐं ताज खे ख़तम थींदे नथा ॾिसी सघूं। इते या असीं रहंदासीं या दरिया ख़ान। अम्मा हुज़ूर खुदा हाफ़िज़। ख़ान ईअं नथो करे सघे, ईअं हरगिज़ नथो थी सघे।